आज तंगवाणी में मेरा टीवी जी सरहद एसटीपी तरफा मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वही जंहिंमें रागियन क़ौमी गीत गाए महफ़िल के झुमाए छॾियो। उन हवाले से ॾिसूं था हुसैन मलिक जी ये रिपोर्ट। जी बिल्कुल सजे सिंध जी आज तंगवाणी भी सकाफती जा रंग रंगजी विया आहिनि। आज तंगवाणी में एसटीपी तरफा एक सकाफती मच कचहरी जी प्रोग्राम मुनक़द किया है जंहिंमें फनकार एसटीपी जा कारकुन क़ौमी गीतन ते रक़्स करे अचो संत अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं। 6 दिसंबर ते कहिड़ी तरीक़े उन्हनि छा था चवनि। सब खां पहिरीं मां गुलाम नबी मोराई साहब के मुबारकबाद ॾियां थो पियो जो ही कोरोना वायरस कुत्ते जे वैक्सीन लाइ दरबदर ऐं बेटन ते कब्ज़े ख़िलाफ़ जेके सरापा एहतजाज क़ौम हुई उन के हिक नारे हेठि सिंध जे बेटन जी मालिकी जे लाइ गॾु कयो आहे। सभ खां पहिरीं मां उनखे मुबारकबाद ॾियां थो ऐं असां ॿुधाइणु चाहियूं था पिया सिंध जी वहदत ते वार कंदड़नि खे त कल्ह बि सिंधी पंहिंजी बका जे लाइ होशू जे रूप में हुया, अॼु बि सिंधी पंहिंजी धरती जी बका जे लाइ मैदान अमल में आहिनि। असां मोराई साहब के भी ख़राज तहसीन पेश कयूं था पिया जंहिं सिंधी माण्हुनि जो आवाज़ आलाए वञण ताईं पहुचाए थो पियो ऐं सिंधियुनि में शऊर हुजे थो पियो। असीं सभ खां पहिरियां तो गुलाम नबी मोराई साहब जन जा शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि खां पुराणी जेका असांजे सिंध जी सकाफ़त आहे असांजी रवायत आहे जन उनखे बरक़रार करे असांखे हिकु सकाफ़त बख़्शियो आहे जो असीं उनजी आजियां कयूं था। अॼु एसटीपी जे तरफ़ां तंगवाणी जे शहर में असां हीउ प्रोग्राम मच कचहरी मल्हायूं पिया। गुलाम नबी मोराई जा तमामु निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जंहिं 6 दिसंबर ते सिंध कराची सिंध आहे जो ऐलान कियो आहे। इंशाअल्लाह 6 दिसंबर ते सिंध तरक़ीब सिंध पार्टी वॾी धमाधूम सां ईद जीअं ईद हूंदो आहे उन खां बि वधीक 6 दिसंबर जी असां ॾींहं खे आम सम्झूं था। इंशाअल्लाह ताला भरपूर शिरकत करे सिंधी क़ौम में धमाधम मस्त करे रोडनि ते निकिरी ईंदो।